वज़ीर साहब ॾोकड़ कंध में पायो घुमी। घर में या बैंक में ॾोकड़ रखण जी जाइ नाहे बची छा? चरियाण असां वारी अवामी हुकूमत जी बहितरीन कारकर्दगीअ जा 2 साल पूरा थिया आहिनि। तंहिंजी ख़ुशीअ में कारकुननि ही हार पाराया आहिनि। वज़ीर साहब असांखे पाणी पीअण लाइ नाहे, खाइण लाइ अटो नाहे, पाइण लाइ कपिड़ो नाहे, महांगाई अची साह बुसाटियो आहे। वाह जी तव्हांजी कारकर्दगी आहे। महांगाई न थींदी त क़ौमी खज़ानो कीअं भरजंदो? चरियाण असां वारी सिविल हुकूमत, अवामी हुकूमत ऐं जमहूरी हुकूमत मुल्क खे वॾी तबाहीअ खां बचायो आहे। वॾा वॾा कम कया आहिनि असांजी हुकूमत ऐं अञा कम हलनि पिया। अवाम जल्द ख़ुशख़बरी ॿुधंदो। वज़ीर साहब सालनि खां इहे ख़ुशख़बरियूं ॿुधंदा अचूं, पर इन ख़ुशख़बरीअ मां असां ग़रीबनि खे त को फ़ाइदो ई नाहे पहुतो। असां त रोज़ बरोज़ वञूं पिया पोइते थींदा। अड़े चरियाण हुकूमत हलाइण लाइ ॾोकड़ खपनि ऐं ॾोकड़ गॾु करण का सवली ॻाल्हि नाहे। दुनिया सां मुंहुं ॾियणो थो पवे, अपोज़िशन वारनि खे बि राज़ी रखणो थो पवे, लथलनि खे बहाल करणो थो पवे। कमु हले पियो, चयोमांइ न अवाम जल्द ख़ुशख़बरी ॿुधंदो। वज़ीर साहब मुल्क कीअं हलंदो? ज़मीनुनि लाइ पाणी नाहे, डीज़ल जो पेट्रोल खां महांगो थी वियो आहे। बनीअ में ट्रैक्टर कीअं हलंदा, थ्रेशर कीअं वहंदा, डुगडुगियूं पाणी कीअं कढंदियूं, फसल किथां थींदा, दवाऊं कीअं ख़रीद कबियूं, बिज किथां ईंदा। पंहिंजो ज़रई मुल्क आहे ऐं ज़रायत लाइ के बि उपाउ न आहिनि। मुल्क आख़िर कीअं तरक़ी कंदो? मूं वारो भोतार चवंदो आहे त ॿियनि मुल्कनि में ज़रायत लाइ ख़ासि रिआयतूं हूंदियूं आहिनि। अड़े भूख तूं इन्हनि शयुनि जो फिक्र न कर। वज़ीर साहब तव्हांखे त ॾोकड़ गॾु करण खां सवाइ ॿियो को फिक्र ई नाहे। असां बि को फिक्र न करियूं त आख़िर हिन मुल्क लाइ केरु फिक्रमंद थींदो?